जय झूलेलाल। अॼु असीं तव्हांखे मिलाए रहिया आहियूं सिंधियत जे शैदाईअ सां डॉक्टर कन्हैयालाल खटवाणीअ सां। ही साहिब सिंधी ॿोलीअ लाइ काफ़ी कुझु करे रहियो आहे। बेंगलोर में पंहिंजनि साथियुनि सां गॾिजी काफ़ी कुझु करे रहियो आहे। अचो त ॿुधूं हुन जूं कोशिशूं कहिड़ियूं आहिनि ऐं केतिरे क़दुरु हू सभिनी ताईं पहुची चुको आहे। छा चवां, तव्हांजी महिरबानी। जॾहिं तव्हां पहिरियों दफ़ो बेंगलोर में आया हुआ ऐं तव्हांजो कमु ॾिठो, उन महिल मूंखे महसूसु थियो त सिंधियत जे साउथ इंडिया में वॾियूं चैलेंजिस आहिनि। ऐं हिते छाकाणि त सिंधी लिखणु पढ़णु तमामु थोरनि माण्हुनि खे थो अचे ऐं मां सिंधी लिखणु पढ़णु ॼाणा थो ऐं मूंखे लॻो त हिते तमामु घणी महिनत जी ज़रूरत आहे। पहिरियों त मूंखे थोरी रिस्पॉन्स मिलण में टाइम लॻी वियो, पर सभिनी दोस्तनि मूंखे सभिनी एसोसिएशन मूंसां मदद कई ऐं पोइ मां जेको आहे कोशिशि करे अवेयरनेस प्रोग्राम शुरू कयो। पहिरियों सिंधियत जे लाइ, सिंधियत जे ख़ासि माण्हुनि लाइ, ऐं 2-3 सालनि खां पोइ साउथ इंडिया सिंधी फेडरेशन लाइ बेंगलोर ऐं ॿियनि शहरनि में वञी करे भगत कंवरराम जो, हेमू कालाणीअ जो, राजा ॾाहिर जो, राम पंजवाणीअ जूं ॻाल्हियूं वञी ॿुधायूंसीं। छाकाणि त हिते तमामु घणनि माण्हुनि खे हुनजी ख़बर घटि हुई। आहिस्ते आहिस्ते जीअं जीअं अवेयरनेस थी वई, पोइ मूंखे हुनजो ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त बेंगलोर जे तारीख़ में साउथ इंडिया में पहिरियों दफ़ो असां हेमू कालाणी जी वरसी कईसीं। हुन महिल सभु चवनि पिया त वरसीअ में तव्हां वटि कीअं माण्हू ईंदा, हुननि जी त ख़बर हेतिरो शौक़ु कीअं थींदो। पर मां तव्हांखे खोले थो ॿुधायांव, हिकिड़ो दफ़ो तव्हां सिंधियत जो कमु शुरू कयो, सिंधियुनि सां ई मिलो, हुननि जे दिलि में ॾाढो प्यारु आहे। छड़ो उहो जाॻाइण जो तरीक़ो खपे। सिंधियुनि खे कॾहिं चैलेंज करे कुझु न चओ, हुनखे निमाणाईअ सां तव्हां हुननि खे इनवाइट कयो, प्यार सां हुननि सां ॻाल्हायो। हिकिड़ो दफ़ो तव्हांजे मथां विश्वास थी वञे, पोइ तव्हांजे मथां जान बि घोरींदा। अॼु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हर साल असां हिकु नई जेको शख़्सियत जे लाइ इंट्रोड्यूस कंदा आहियूं ऐं तमामु घणे पैमाने ते वॾे में वॾा प्रोग्राम रखंदा आहियूं हुन जा। त उन खां पोइ असां भगत कंवरराम जो प्रोग्राम कयो ऐं मूंखे ख़ुशी आहे त मूंखे कुदरत चांस ॾिनो। त मतिलबु मां ॿारनि खे सेखारियां पियो त हीअं भगत कंवरराम ॻाल्हाए, हीअं ॻाल्हाए, त हुन चयो तव्हां ई भगत कंवरराम जो पाठ कयो। ऐं मां ज़िंदगीअ जो मूंखां ख़ुशि नसीब तरीन लम्हो पुछो त जंहिं महिल मां भगत कंवरराम जो पाठ कयो त मां पाण बि रोआं पियो, त सभु असांजा नाज़रीन बि रोअनि पिया। ऐं उन खां पोइ माण्हुनि में हाणे अॼु बेंगलोर में न साउथ इंडिया भगत कंवरराम जे लाइ एतिरो प्यारु थियो आहे। उन खां पोइ राजा ॾाहिर जी वरसी कईसीं। असां हर साल को न को प्रोग्राम कंदा आहियूं ऐं हूअं बि सभिनी एसोसिएशन सां गॾिजी करे मां फिनांशियली जेके कमु कंदा आहियूं सिंधियुनि लाइ, हॉस्पिटल जे तरफ़ां कमु कंदा आहियूं, पंचायत असांजा ॿिया कमु कंदी आहे ग़रीबनि लाइ, मां सभिनी एसोसिएशन सां गंढियल आहियां। उन्हनि जो मां हिकु हिसो थी वियो आहियां ऐं मूंखे ख़ुशी आहे त मूंखे एॾो प्यारु ऐं एॾो मान मिलंदो आहे। ऐं मूंखे इहा उमेदु आहे त मां सॼी दुनिया में वञा, सॼी इंडिया में वियो आहियां, मां सिंधी फेडरेशन लाइ साउथ इंडिया जो PRO आहियां। जेकॾहिं मां सिंधु दर्शन यात्रा ते वियुसि त सॼी हिंदुस्तान जा जेॾी सिंधी उते मूंसां मिलिया ऐं साउथ इंडिया जूं उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधायूं, हुननि जूं सभु ॻाल्हियूं वरी साउथ इंडिया में ॻाल्हाईंदा आहियूं। पोइ प्रोग्राम रखंदा आहियूं, भई छा छा आहे, कीअं सिंधी कहिड़ो कमु था कनि। ऐं मूंखे ख़ुशी कहिड़ी आहे, मुंहिंजी वधि में वधि कोशिशि आहे न छड़ो साउथ इंडिया में, सॼी दुनिया में जेका असांजी यंग जनरेशन आहे, जंहिंखे मां करंट जनरेशन चवंदो आहियां, भली 40 सालनि जो माण्हू आहे, सिंधियत खां परे थी वियो, असांखे कंहिं बि नमूने सां हुनखे इन्वॉल्व करिणो आहे। हुनमें इहो फ़ख़ुरु पैदा करिणो आहे त असां 5000 साल अॻु में असां लाड़काने शहर में सिंधू नदीअ जो आदुर्भाव कयोसीं ऐं उते सॼी दुनिया खे सिविलाइज़ेशन सेखारीसीं। हाणे बि असां मोस्ट सिविलाइज़ पर्सन, मोस्ट ऑनेस्ट, मोस्ट शेवादारी ऐं मोस्ट मदद करण वारा माण्हू आहियूं। असांजे मन में तकलीफ़ वारे माण्हू खे कुझु केरु बि हुजे उनजी मदद कयो, उहा असांखे जेको प्यार थो मिले, असां हुन में ख़ुशि आहियूं। ऐं मूंखे ख़ुशी आहे त साउथ इंडिया फेडरेशन जे तरफ़ां बि ऐं बेंगलोर जी हर एसोसिएशन में मूंखे 5 मिंट, 10 मिंट, 15 मिंट हमेशह हर नई शइ जे लाइ मूंखे घुराईंदा आहिनि। ऐं हाणे त हिन दफ़े असां राम पंजवाणीअ जी तस्वीर जी निकाब कुशाई कईसीं, हुनजी सॼी असां ॻाल्हियूं ॿुधायूंसीं। ऐं झूलेलाल भॻवान जा असांजे बेंगलोर शहर में तमामु सुठा प्रोग्राम थींदा आहिनि। तव्हां जेकॾहिं सॼी दुनिया मां जेके प्रोग्राम सुठे में सुठा थींदा आहिनि त बेंगलोर जा प्रोग्राम तव्हां वञी ॾिसंदव, तव्हांखे फील थींदो भली असां तादाद में थोरा आहियूं, पर हाणे बि मां तव्हांखे चवंदुमि कहिड़ो बि सिंधी किथे बि हुजे, इहा उमेद न रखो त मां एसोसिएशन में मूंखे पोस्ट आहे या न आहे।
तव्हां पाण सफ़ी रहियो, बिना पोस्ट जे जेको कमु करे सघिबो त हुन जेको आज़ादी आहे प्यार सां, उहो पोस्ट खां पोइ तव्हांजे मथां जेको आहे सो लिमिट थी वेंदी आहे। त हर माण्हू असांजो सफ़ीर आहे। सिंधियत खे बचाइणु असांजी ड्यूटी आहे। हीअ एॾी वॾी मिल्कियत आहे, हुनखे लाकर में बंदि करे रखी छॾियो आहे। ॿारनि खे लाकर जी चाबी ॾियूं था, लाकर मां खोले, हुनखे ख़बर न आहे त कहिड़ो खज़ानो आहे। उहो छड़ो हुनखे खज़ानो हिकिड़ो दफ़ो ॿुधायो, हिकिड़ो दफ़ो ॿारनि जो शौक़ु अची वियो, असांखे अधूरो कमु कंदा। ऐं मूंखे ख़बर आहे त असांजो मुस्तक़बिल में जेका मां 10 सालनि में बेंगलोर ऐं साउथ इंडिया में जेका चेंज ॾिठी आहे, असांखे ख़बर आहे त सॼी हिंदुस्तान में, जीअं मां सिंधालाजीअ में वियुसि, हुते मूंखे 15 मिंट जेको आहे सो सदारत बि ॾिनऊं, स्पीच बि करायूं। हुते मां हुते बि इहो अर्ज़ु कयो जेके ट्रस्टी आहिनि उहे तव्हां असांजो एजुकेशनिस्ट घुरायो, प्रोफेशनल बेस में कमु कयो, असां गवर्नमेंट खां बि मदद वठूं। वरी बम्बईअ जे सॼे सभिनी हंधनि ते मां वेंदो आहियां, हुते जा बि कमु ॾिसी करे म्यूज़िक ॿोली ऐं कंहिं बि नमूने सां पाण में इन्वॉल्व करे हिकु शइ खे अॻिते वधाइणो आहे। हर माण्हूअ जे मथां फर्ज़ु आहे। ईअं न सम्झो त जेके एसोसिएशन वारा माण्हू कमु कंदा, न, घरनि में तव्हां बि ॻाल्हायो। ॿियो मूंखे ख़ुशी आहे हिकु अकेली लेडी थी करे आशा चांप जी जेको आहे सो 24 आवर DDA लाइ कोशिशि कई आहे। उहो 4 कलाक जी असांखे उमेद मिली आहे त असां पंहिंजनि हर कंहिं बि सिंधी कहिड़ी बि कोशिशि करे थो, हुनखे असां सपोर्ट करणी आहे, हुनखे अॻिते वधाइणो आहे। ऐं मूंखे हाणे बि असांखे अञा घणनि कमनि करण जी असांखे ज़रूरत आहे। असां जेको आहे सो सिंधी हॉस्पिटल में बि तमामु सुठो कमु थिए थो। उते असां फंड ठाहियो आहे त कंहिं जेकॾहिं असांजी कंहिं दोस्त पंहिंजे हुनखे घटि पैसनि जी तकलीफ़ हुजे उहा ॾियूं। अहिड़े नमूने साउथ इंडिया सिंधी फेडरेशन में बि फाइनेंशियली एड कंदा आहियूं। सिंधी स्कूलनि ऐं कॉलेजनि में बि तमामु सुठो कमु असांजो थिए थो। ऐं इन जे करे समाज में असांखे जेको आहे सो ॾाढो सुठी निगाह सां ॾिठो थो वञे। ऐं मां वरी बि सभिनी सिंधियुनि खे तव्हांजे मार्फत इहा अपील कंदुसि त पंहिंजो पाण में एतमाद रखो, जिते बि रहो था जंहिंजी बि शेवा कयो ऐं सिंधियत जे नाले खे अॻिते वधायो। त तव्हां ॿुधी रहिया हुआ डॉक्टर कन्हैयालाल खे। ईअं ई असांजा केतिरा ई सिंधी घणो कुझु करे रहिया आहिनि। तव्हांखे असीं ॾेखारींदा रहंदासीं, ॿुधाईंदा रहंदासीं पंहिंजनि प्रोग्रामनि ज़रिए। जय झूलेलाल।